नाज़रीन, कंबल में पब्लिक लाइब्रेरी रोलडे जो शिकार हुआ सबब शागिर्द सरापा एहतजाज करण आहिनि। इन हवाले से असां वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ रिपोर्टर हाकिम खास कली। जी हाकिम जी, ज़िले इंतजामिया चूंडियल नुमाइंदनि जी लापरवाही ऐं बेध्यानी सबब 4 सालनि खां वठी पब्लिक लाइब्रेरी जेकी आहे उहा रोलडे जो शिकार थियल आहे। हितां जा शागिर्द जेके आहिनि डूरा इलाइक़े लाड़काने ज़िले में उहा लाइब्रेरी ते वञी पंहिंजी तालीम हासिल कराया आहिनि ऐं हिते तमामु सरापा एहतजाज आहिनि। अचो त असीं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उहे छा था चवनि। लाइब्रेरी जो अहिड़ो मसइलो आहे जेको असांजे ईंदड़ नसुल जे मुस्तक़बिल जो मसइलो आहे, उनजे शऊर जो उनजे तरक्की जो मसइलो आहे, असांजे सिंध जी तरक्की जो मसइलो आहे। इन जो मेन कारण सबब इहो आहे त इंतज़ामिया जेकी आहे म्यूनिसिपल जी उहा करप्शन जो सबब आहे ऐं उनजी बजट जेकी आहे 4 सालनि में ॿिया जेके हिन जा मसइला आहिनि उहे त हल थियनि था। शहर जा जेके पंहिंजे जेब ख़र्ची आहिनि करप्शन आहिनि उहे पंहिंजा करप्शन जे थ्रू उहे पंहिंजा खीसा फुल त कनि था, पर हिते दर्सगाहूं खोलियूं थियूं वञनि, हिते ॿिया जेके हिन माल खोलिया था वञनि, पर तालीम जेकी आहे उहा खोली थी वञे। एहतजाज जी तारीख़ 4 सालनि खां वठी हलायूं था, 5 चकर वाइदा करे हुआ। हर बजट में ईअं चवंदो आहे त मां 50 लख रुपयो हिन चकर रखियो आहे, 30 लख चकर हिन रखिया आहिनि, पर हिन वक़्त ताईं रुगो बस करप्शन ही हिननि कई आहे, ॿियो कुझु बि न कयो। असांखे 3 ॾींहं थियो आहे मुसलसिल असां हिते धरणे ते आहियूं, न ई को हितां जो चूंडियल नुमाइंदा असांखां पुछण आया आहिनि तव्हां छाजे करे वेठा आहियो, छो वेठा आहियो। असांजी तालीम जो हिकु इहो ई कारण आहे त हू पंहिंजे पुटनि खे त आला डिग्रियूं वठी ॿाहिरि मुल्क खां ॾिनियूं, पर उन्हनि जे वॉन्टरनि जो छा हाल आहे उन्हनि कॾहिं बि इहो कोन सोचियो आहे। असां MP ऐं MNA खे गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे सुजाग थियो, सुञाण थियो, तव्हांखे वॉन्टर ॾेई करे असां सीटूं त वठी ॾिनियूं, पर तव्हां पंहिंजी क़ौम जो, तव्हां पंहिंजे शहूर जो कुछ भी सार कोन लधी आहे। हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हिननि जो इहो ई चवणु आहे त चूंडियल नुमाइंदा ऐं वसारनि जा जेके नौजवान पुट आहिनि उहे त वञी आला तालीम हासिल करण जे लाइ ॿिए हंधि वञनि था, लेकिन हितां जो जेको ग़रीब पोरियत जा पुट जेके आहिनि उहे वॾी तकलीफ़ आहिनि। थियणु त ईअं घुरिजंदो हुयो त हिन लाइब्रेरीअ खे मुकमल करे हिननि जे शागिर्दनि मां बेचैनी दूर कई वञे।